गिरफ़्तार कयो ठग आशिक वाउचे खे ठग आशिक वाउचे खे ठग आशिक वाउचे खे गिरफ़्तार कयो गिरफ़्तार कयो गिरफ़्तार कयो गिरफ़्तार कयो गिरफ़्तार कयो गिरफ़्तार कयो बिना फ्लेक्स के हमारे करो गिरफ़्तार कयो गिरफ़्तार कयो गिरफ़्तार कयो गिरफ़्तार कयो ठग आशिक वाउचे खे ठग आशिक वाउचे खे फिराडी आशिक वाउचे खे फिराडी आशिक वाउचे खे सपना पहिरें आऊं साफ़ी ब्रादरी खे इतलाह ॾियां त 2022 में आऊं WPC गाजीखाड़ जो इंचार्ज हुयुसि। उन दौरान आशिक वाउचे मूंखां 880 बोरियुनि जो एडवांस पेमेंट वरिती। न अॼु ॾींहं ताईं उहो कणिक जमा कई आहे, न वरी सरकारी रक़म उहो वापसि थो करे। इन करे आऊं गुज़ारिश थो कयां ऐं घुर थो कयां लेब ऐं FIA खां ऐं एंटी करप्शन वारनि खां त प्लीज़ इंक्वायरी करे ऐं इन ते FIR कटी वञे ऐं जल्द में जल्द मूंसां इंसाफ़ कयो वञे। ऐं 2022 खां मुसलसिल सियासी समाजी हर धुर ॾे वियो आहियां ऐं मुख़्तलिफ़ MPA बुरहान खान मीर नादर खान मंगसी ऐं हितों जे तर जे हर चङे भले सरदार ॾे ऐं वॾेरे ॾे वियो आहियां, पर कंहिं बि मुंहिंजी ॻाल्हि न ॿुधी आहे ऐं मूंसां को इंसाफ़ करण लाइ तयारु कोन्हे। ऐं इन करे ई आवाम जी अदालत में आयो आहियां त हीउ ठग जेको आहे जेको मूंसां मुसलसिल 2 साल 3 साल मूंसां मुसलसिल हिकिड़ी नाइजाइज़ी करे वेही रहियो आहे ऐं हू कारोबार बि करे थो, हाणे राइस मिल बि हलाए थो, पर मूंसां नाइजाइज़ी करे हिकु नौकर जे हिकु सरकारी नौकर जी हैसियत सां इहो मुतालबो थो कयां त जल्द में जल्द आशिक वाउचे खे गिरफ़्तार करे ऐं मूंसां इंसाफ़ कयो।